उमरकोट में समाजी तंजीम कम्युनिटी वर्ल्ड सर्विस एशिया पारां शादी में औरतुनि जो कानूनी तहफ़ुज़ ते हिकु ॾींहं जो सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें मुस्लिम फैमिली लॉज ऑर्डिनेंस 1961 ऐं औरतुनि जी शादी जे रजिस्ट्रेशन ऐं कानूनी तहफ़ुज़ जे हवाले सां मुकमल आगाही ॾिनी वई। उन मौके ते सेमिनार में ज़िले जे सभिनी लाॻापियल खातनि, जंहिंमें लोकल गवर्नमेंट, तइलीम खातो, ज़राइत खातो, इतलात खातो, समाजी इदारनि, मज़हबी अॻवाननि ऐं ॻोठाणे अॻवाननि औरतुनि भरपूर शिरकत कई। उन मौके ते सेमिनार के खिताब कंदे टाउन ऑफिसर सालसी काउंसिल के चेयरमैन अवेस रज़ा समीजो चयो त MFLO 1961 औरतुनि जी शादी के हक़नि के तहफ़ुज़ दे थो। इन कानून के तहत हर मुस्लिम शादी के यूनियन सतह ते निकाह रजिस्ट्रार वटि रजिस्टर कराइणो आहे त जीअं कानूनी तौर पे औरत के हक़ मिली सघनि। उन मौके ते तइलीम खाते के ऑफिसर मीर हसन आर्यसर चयो त बेहतरीन ऐं मालूमाती सेमिनार कोठायो वियो आहे, जंहिंमें औरतुनि जे हक़नि जे हवाले सां भरपूर ॼाण मिली आहे। हुन चयो त कोशिश कई वञे त निकाह नामे मुतलिक़ ॻोठाणनि ऐं स्कूली सतह ते मालूमात फ़राहम कई वञे। उन मौके ते सेमिनार में कम्युनिटी वर्ल्ड सर्विस एशिया का नरेश नाथ, प्रोजेक्ट फोकल पर्सन शहाबुद्दीन अंजुम, आशिर नासिर, अलाडिनो, SHO महनाज, वोमेन प्रोटेक्शन सेल ऐं वोमेन डेवलपमेंट खाते सां तारिक वहीद बलोच ऐं समाजी अॻवान एडवोकेट मोहम्मद बख्श कुंबर, शौकत सुमरो पारां औरतुनि जे हक़नि बाबति ॻाल्हि कई। उन मौके ते एंटी करप्शन खाते जे ऑफिसर मैडम रागेश्वरी खत्री, मैडम किरण बशीर, गुलाम मुस्तफ़ा खोसो, डॉक्टर लैला प्रदीप, अयाज काछेलो, राणूमल श्यामलाल, मैडम परवीन शाह ऐं ॿियनि शिरकत कई।